अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भलीकार माहिया फौजिया जा सबका पहिरियां हेडलाइन। नए साल में नाराजगियों खत्म करने की जरूरत है। हुकूमत या अपोजिशन इलेक्शन मैशियत अदालती इस्तेकाम ते गालियों करण घुर्जन। सुध समाज वफाकी वजीर फवाद चौधरी चयो तो पाकिस्तान एक अजीम मुल्क है, सभी के पंहिंजी जिम्मेवारियों जो एहसास करने की जरूरत है। पार्लियामेंट में फसाद आम मानव की नजर में सियासतदान जो वकार घटाए थो। महंगाई का छोटकारो जो वाहिद हल इमरान हुकूमत जो खात्मो है। वफाकी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे अवाम के नए साल जो तोहफ़ो ॾिनो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो तो वफाकी हुकूमत के पेट्रोलियम शयुनि जी क़ीमत आलमी मंडी मूजिब मुक़रर करण घुर्जे। इमरान खान दावा से चयो हो तो 2021 खुशहाली जो साल होंदो। 2022 भी अची वियो पर खुशहाली जी दावा किथे आहे। पीपीए जे दौर में महंगाई जो बार अवाम ते न विधो ऐं अवाम के खाधे पीते के सामान समेत हर शे ते सब्सिडी दी। नए साल में अवाम पेट्रोल बम केराइण का बेहतर हो। इमरान न्याजी इस्तीफा ॾेई छॾिया। नून लीग के सदर ऐं अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चए तो हुकूमत जो ॿियो नालो ज़ुल्म इस्तेसाल ऐं बेहसी आहे। दुनिया में हुकूमतूं खुशियों ॾियारनि ते शयूं सस्तियूं कंदियूं आहिनि। इमरान खान अवाम जे नए साल की खुशी बर्दाश्त न थी। माशी तबाही और बेरोजगारी का बचण लाइ ज़ालिम हुकूमत का छोटकारो जरूरी है। पीपल्स पार्टी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध के रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी की सेनेटर शीली रहमान चयो है तो तबाही सरकार नए साल के पहले ही ॾींहुं अवाम के पेट्रोल बम जो तोहफ़ो ॾिनो। गरीब माण्हू कीअं गुज़ारो कनि। पंहिंजे ट्वीट में श्री रहमान चयो तो हुकूमत 3 वरियनि में पेट्रोल 52 रुपया फी लीटर महांगो कयो। छा इहा इमरान खान की तब्दीली है? तब्दीली सरकार अवाम ते हिकु भेरो ॿीहर पेट्रोलियम बम केराए छॾियो। पेट्रोल हिकु भेरो ॿीहर 4 रुपया महांगो। पेट्रोल ऐं डीज़ल की कीमत में 4 रुपया फी लीटर ते वाध। लाइट डीज़ल 4 रुपया 15 पैसा फी लीटर महांगो। पेट्रोल की नई कीमत 144 रुपया 84। लाइट डीज़ल 111 रुपया 6 पैसा और डीज़ल 141 रुपया 62 पैसा फी लीटर थी वियो। गैस 3 रुपया 95 पैसा महांगो थी 113 रुपया 53 पैसा थी फी लीटर थी वियो। मुस्लिम लीग नून के एमपीए बिलाल यासीन ते कातलाने हमले की सीसीटीवी फुटेज मंजर आम ते अची वही। सीसीटीवी फुटेज में हमलो कंदड़ के कारे रंग की जैकेट ॾिसी सघिजे थो। मुस्लिम लीग नून जो हमले में जख्मी एमपीए बिलाल यासीन कामयाब ऑपरेशन बाद आईसीयू में मुंतकिल। न्यू अस्पताल जे डॉक्टर फयाज जो चवण है तो बिलाल यासीन की तबियत बेहतर है। खेस जंग के हॾनि में गोली लगी है। जदीद तरीके से संदसि सर्जरी कई वही है। जख्मन के मुकम्मल तौर भरजण में 6 खां 9 महीना लगी सकन था। पुलिस बयान रिकॉर्ड करण लाइ न्यू अस्पताल पहुंची गई। इंसाफ ऐं कानून जी हुकुमरानी सां क़ौमूं तरक्की कंदियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान चयो त केतिराई मुल्क करप्ट सम्झिया वेंदा आहिनि। ग़रीब ऐं अमीर लाइ धार धार कानून हुजण सबबि क़ौमूं तबाह थियूं। आलमी स्कॉलर्स सां मुकालमे दौरान वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मदीने जी रियासत में कानून जी हुकुमरानी खे अहमियत हासिल हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिसालनि ते अमल करण सां ई खुशहाली जो रस्तो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जी बहितरीन शख्सियत हुआ।
अदालत अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ते तनक़ीद करण ते मुस्लिम लीग नून जी अॻवान शाहिद खाकान अब्बासी मरियम नवाज़ ख़िलाफ़ दाख़िल तौहीन अदालत जी अपील ख़ारिज करण जी तहरीरी फ़ैसिलो जारी करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जी मरूकिनी बेंच सिंगल बेंच जो फ़ैसिलो बरक़रार रखंदे इंट्रा कोर्ट अपील ख़ारिज करे छॾी। अदालत पंहिंजे तहरीरी फ़ैसिले में चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार न ॿुधाए सघिया त कहिड़े अदालती हुकुम जी भञगड़ी थी आहे। कंहिं जे मुतालबे ते तौहीन अदालत जी कार्रवाई नथी करे सघिजे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ हयाती विञाए वेठा। फ़ौतियुनि जो अंक वधी 28,933 थी वियो। NCOC मूजिब 51,141 टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 556 माण्हुनि खे वायरस जी तस्दीक थी। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 1.8% रिकॉर्ड। कराची सुपर हाईवे सब्जी मंडी वटि हथियार बंदनि जी फायरिंग में 1 पुलिस एहलकार शहीद, ॿियो ज़ख़्मी। सुपर हाईवे थाणे जे हद फ़कीरा ॻोठ में गश्त कंदड़ पुलिस एहलकार ते मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि फायरिंग करे ॾिनी। 1 पुलिस एहलकार बरकत ॻीचे में गोलीअ लॻण सबबि ज़ख़्मनि जी सट नसांदे इस्पताल में दम धणी हवाले कयो। ॿिया एहलकार जंग में गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी। कराची में पाबंदी मेडल TTP जा 2 दहशतगर्द गिरफ्तार, दस्ती बमी ॿियो सामान हथ। शाह लतीफ टाउन पुलिस मौजे गिरफ्तार, दहशतगर्दनि अफगानिस्तान मां सिख्या हासिल कई। कराची में तकरीबकारी जे कंहिं वाक़े लाइ गॾु थिया हुआ। पुलिस तर्जमान मौजूद मुबैना दहशतगर्द ज़ाउल्ला उर्फ नासिर 2011 में कालादम TTP में शामिल कयो। ॿियो मुबैना दहशतगर्द हबीब नूर उर्फ शेर हबीब 2008 खां पाबंदी पियल तंज़ीम जो हिसो हो ऐं अमीर जो चवण ते दहशतगर्द कार्रवाइयुनि में मुलविस हो। डेरा मुराद जमाली में पुराने तकरार तां 1 ॼणो क़त्ल। हथियार बंदनि दाद मोहम्मद बुक्की ते हथियारनि जा मुंह खोले छॾिया। मक़तूल जो लाश डेरा मुराद जमाली अस्पताल मुंतकिल। वाक़े बाद हथियार बंद फरार थी वञण में कामयाब थी विया।